नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधी यूनिवर्सिटी इकरा यूनिवर्सिटी पास उस्ताद मास्तर प्राइमरी टीचर एसोसिएशन तालका सदर गुलाम रसूल खासकेली, वली मोहम्मद रायमो, इरशाद हुसैन लिगारी, आसिफ आरई ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सामारो प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवान मोहम्मद आसिफ आरई, कमाल खान बुडगड़ी, मुमताज़ अली खासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 2010 में असां सिंधी यूनिवर्सिटी ऐं इकरा यूनिवर्सिटी मां टेस्ट पास कई हुई, जंहिं बाद असांखे कॉन्ट्रैक्ट तौर प्राइमरी मास्टर तौर भर्ती कयो वियो, जंहिं बाद अञा ताईं असांखे पको न कयो वियो। हिन वधीक चयो त काफ़ी असांजा प्राइमरी उस्ताद फोत थी विया आहिनि, हुननि जे वारसनि खे बि मुआवज़ो न ॾिनो वियो। हिननि तइलीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो त असांखे पको करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।